आईनाज़ निहाणे रुकंदासीं टंडो गुलाम अली जो पहाड़ी जी खोट ख़िलाफ़ आबादगन पारां धरणे जूं तैयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अहम ख़बर आहे आबादगन पारां नऊं दुंबालो में पहुचण जो सिलसिलो जारी आहे। सॼे ज़िले जी पुलिस तलब कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। टंडो गुलाम अली मां पहाड़ी जी खोट ख़िलाफ़ आबादगन पारां धरणे जूं तैयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। आबादगन पारां नऊं दुंबालो में पहुचण जो सिलसिलो जारी आहे। सॼे ज़िले जी पुलिस तलब कई वई आहे। अवां खे आगाही ॾियूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे, टंडो गुलाम अली मां पहाड़ी जी खोट ख़िलाफ़ आबादगन पारां धरणे जूं तैयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं माशूक अली कोराई खां। जी माशूक, धरणे बाबति अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी माशूक, अपडेट कजो, अवां खे मुंहिंजो आवाज़ अचे पियो? जी तव्हांखे ॿुधाइण हलूं त टंडो गुलामली में दुंबालो जेका सब्जी नसीर गंबो उते नसीर केनाल जे मेन गेटनि वटि टंडो गुलामली आबादगार आहिनि, जंहिंमें नसीर सब डिवीज़न आहे, जंहिंमें आल आबादगार तंज़ीमूं आहिनि जिन्हनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो जारी आहे। धरणे लाइ बि हज़ारे मुज़ाहिरीन आया आहिनि, जंहिंमें ट्रैक्टर ट्रालियूं वग़ैरह रोड ब्लॉक कयो वियो आहे। टंडो गुलामली मातली रोड ब्लॉक कयो वियो आहे ऐं उन खां बाद में ठीक है माशूक, मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ।